अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ठीकु ठाक आहियो? हीअ असांजो सिलसिलो हली रहियो हो SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में जेके सवाल पुछा कया विया, उन्हनि सवालनि जा जवाब असां ॾिसी रहिया हुआसीं। उन में 3 इंटरव्यू असां कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असां जेको इंटरव्यू डिस्कस कंदासीं उहो आहे इंटरव्यू नंबर 4, जेको कंडक्ट कयो वियो आहे तारीख़ 29 सतें महीने जी 2024 ते। हिन जा सवाल ऐं जवाब असां ॾिसंदासीं ऐं हिन में तक़रीबन 18 या 19 सवाल आहिनि ऐं काफ़ी जेके आहिनि उहे सवाल अहिड़ा आहिनि जंहिंमें डिस्कशन जी ज़रूरत आहे। इन जे करे ही जेको वीडियो आहे इहो मुख़्तलिफ़ पार्ट्स में हलंदो। तक़रीबन 6 खां 7 या 7 खां 8 मिंटनि जो हिकु हिकु पार्ट थींदो, पोइ जेके पार्ट थिया ठीकु आहे। शुरू करण खां पहिरियां गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो या सब्सक्राइब न आहे थियल त हिन खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं हाणे असां। पहिरियां त पंहिंजो तारुफ़ करायो, इहो सुवालु पुछा था करनि हर हर। उन खां पोइ ॿिए नंबर ते सुवालु जेको पुछा कयो वियो उहो शाह जा रूमानवी सुर कहिड़ा आहिनि। हाणे इन में जेको जवाबु आहे, हिकु त सुर जेको आहे ससुई ते 5 सुरनि में ससुई जो जेको किसो आहे उहो शाह साहिबु 5 सुरनि में बयानु कयो आहे। हिकु त उहे 5 सुर थींदा, बाक़ी ॿिया जेके सुर आहिनि उहे उन्हनि में हिते मां लिखियो आहे सुर सोणी। हाणे हीउ जेको आहे सुर ससी, सुर आबरी, सुर माज़ूरी, इहे हिकु सुर ससी आबरी, सुर माज़ूरी, सुर देसी, सुर कोयारी, सुर हुसैनी, इहे 5 ई सुर अहिड़ा आहिनि जंहिंमें शाह साईं ससुई ऐं पुनू जो जेको किसो आहे उनखे बयानु कयो आहे। कंहिंमें ससुई जी का ॻाल्हि बयानु थो करे, कंहिंमें का ॻाल्हि। बहरहाल इहे रूमानवी दास्तान रूमानवी सुर जेके आहिनि उहे उन में काउंट थी सघनि था। उनखां पोइ सुर लैला चनेसर आहे, सुर मूमल राणो आहे, सुर मारुई आहे, सुर कामोड आहे। सुर कामोड में जेको आहे नूरी जाम तमाची जो ज़िक्र आहे, इन जे करे इहो सुर बि जेको आहे रूमानवी सुर सॾिजे थो। उनखां पोइ जेको सुवालु पुछियो वियो उहो शाह जूं सूरमियूं कहिड़े उहिञाण या अलामत तौरु सुञातियूं वेंदियूं आहिनि। हाणे इन में जेकॾहिं मजमूई तौर ते सभिनी शाह जी जेके सूरमियूं आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो ई जवाबु ॾिजे त उन में इहो चई थो सघिजे शाह जूं सूरमियूं जेको आहे बहादुरी जी अलामत तौरु सुञातियूं वेंदियूं आहिनि। पर जेको एग्ज़ैक्ट जवाबु आहे त हर हिक जो पंहिंजी पंहिंजी अलामत असांखे ॿुधाइणी आहे। मारुई छाजी अलामत जे करे सुञाती वञे थी? हुबुल वतनी जी अलामत जे करे। सुहिणी कहिड़ी अलामत जे करे सुञाती थी वञे? सिक जी अलामत जे ज़रिए। नूरी कहिड़ी अलामत? निविड़त ऐं नहटाई जी अलामत। ससुई जद्दोजहद स्ट्रगल उन जी अलामत आहे। लैला खे वरी लालच जी अलामत बि शाह साहिबु बणायो आहे। उनखां पोइ सुवालु जेको आहे उहो इन जवाब मां ई निकितो आहे त जॾहिं कंहिं कैंडिडेट ॿुधायो हूंदो त नूरी जी जेका अलामत आहे उहा निविड़त ऐं नहटाई आहे, त सुवालु वरी सुवालु उन मां ठहियो हूंदो त नूरी जी निविड़त ऐं नहटाई बाबति शाह साईं जो को बैत ॿुधायो। हिते मां हिकिड़ो बैत लिखियो आहे, पर तव्हां पंहिंजे हिसाब सां बैत को बि लिखी सघो था, पर जंहिंजी तशरीह या सम्झाणी तव्हांखे ईंदी हुजे बहितर आहे त उहो शेयर तव्हां प्रिपेयर करे छॾियो अगरि कंहिं इंटरव्यू जे लाइ तव्हां प्रिपेयर कयो था सिंधी लेक्चर जे लाइ। मां लिखियो आहे तूं समो आऊं गंदरी मूं में ऐब 20 पसे माइकी धीअ मतां मांगर मटी मांगर मटी। ठीकु आहे। हाणे हिते जेको आहे गंदरी जेका आहे इहा कबीलो आहे, मुहाणनि जो कबीलो ज़ात आहे, ईअं सम्झो। पसे माना त ॾिसे, मअकी यानी कि माइकी यानी कि मुहाणे जी धीअ, मांगर मटी माना मुहड़ो फेराई मथां। हाणे इन जी जेका थींदी त तूं समो आहे, सुल्तान आहे, ऐं हिकिड़ी जेका आहे हेठे ज़ात यानी कि गंदरी मुहाणी ज़ात जी गंदरी कबीले जी आहियां, ऐं मूं में 20 जेके आहिनि माना ऐब बि हूंदा आहिनि। इन जे करे मतां मूंखे मुहाणे जी धीअ सम्झी करे मतां मूंखां मुहड़ो फेरी, त इन जी जेका आहे इहा न्याज़ ऐं निवड़त जेका आहे इन शहर में ॾेखारी आहे। ऐं इहा ई जेका हुई इहा समय सुल्तान खे इनखे जेको आहे ॼाम तमाची खे ॾाढी पसंदि आई हुई। उनखां पोइ जेको सुवालु पुछियो वियो उहो हुयो त सुहिणी जो मुड़ुस खे छॾे मेहार सां मिलण खे तव्हां कीअं था सम्झो?
ॾाढो भलो सुवालु पुछो अथऊं। हाणे इन जा मुख़्तलिफ़ जवाब थी था सघनि। पहिरियां त थोरी तव्हांखे सोहिणी मेहार जी थोरी जेकॾहिं किसे जी ख़बर हूंदी त तव्हां ॻाल्हाए था सघो हुन ते। इहो त सोहिणी त हिकु तुला हुयो, कुंभर हुयो, उनजी धीअ ई गुजरात में रहंदा हुआ, ठीकु आहे। मेहार जेको हुयो उनजो असुलु नालो हो इज़त बेग, ऐं हीउ बुखारा शहर जो वापारी जो पुटु हो जेको घुमंदे सैर जे लाइ अची करे हिंदुस्तान निकितो, हिते निकितो ऐं हिकिड़े पंहिंजे नौकर खे कुझु थाम वठण जे लाइ मोकिलियईं। त उन तुला कुंभर वटि आयो, उनजी धीअ ॾिठई ऐं उनखां पोइ वञी मालिक खे ॻाल्हि कयईं। पोइ उन बहाने सां ही डेली उते वेंदा हुआ त असां कुझु थाम वग़ैरह ख़रीद कयूं, उन सुहिणी खे ॾिसण जे लाइ वेंदा हुआ, ठीकु आहे। त हीअ ईअं आहिस्ते आहिस्ते उनजो जेको आहे उन ते पंहिंजो जेको आहे पंहिंजी दिलि उन ते माना उन ते ॾेई थो छॾे, या हुन ते हुन सां प्यारु थी थो वञे, हुन सां मुहबत थी थी वञे सुहिणी सां। पोइ आख़िर में ईअं थो थिए त हू पैसा सॼा हुनजा ख़तमु था थी वञनि ऐं हू नौकर बि ॾिसनि था त असांजे मालिक खे अलाए छा थी वियो आहे। पोइ हू वापसि था वञनि ऐं हीउ जेको आहे न वरी कर्ज़ ते माना ओधर ते वरी उन वटां कुंभर वटां सामान उहो खणण थो शुरू करे ऐं इलाही पैसा थी था वञनिसि। उनखां पोइ वरी कुंभर खे चवे थो तूं मूंखे इन पैसनि जे बदिले पंहिंजे घर में नौकर रखो। पोइ ॿुहारियूं बि ॾिए थो, अलाए कहिड़ा कहिड़ा कम करे थो, इहो सिर्फ़ु सोहिणी जे करे। वरी सोहिणी खे प्रपोज़ करे थो, सोहिणी बि दिलि ॾिए थी, ॿिन्ही जो माना हिकिड़ो पंहिंजी अट्रैक्शन थी वञे। उनखां पोइ जॾहिं हुनजी सोहिणी जी माउ खे ख़बर पवे थी, हुन पंहिंजे मुड़ुस सां डिस्कस करे थी वग़ैरह वग़ैरह। उनखां पोइ ॾम नाले हिकिड़े शख़्स सां उनजी जेका आहे उहा शादी कराई थी वञे सोहिणी जी। ऐं पोइ ही सोहिणी जे घर जे ॿाहिरां जेको हूंदो आहे त नदी हूंदी आहे, उहा क्रॉस करे पोइ राति जो ईंदा आहिनि मिलणु। बहरहाल विच में काफ़ी आहे। हाणे उहो जेको हिते पुछियो वियो आहे त सोहिणी जो जेको आहे मुड़ुस खे छॾे मेहार सां मिलण खे तव्हां कीअं था सम्झो। हाणे इहो तव्हां पंहिंजे हिसाब सां पंहिंजो जवाबु ठाहे था सघो। जेकॾहिं मां हुजां हा त मां चवां त सोहिणी जे इन कम खे जेको आहे प्रोमोट करणु खपे। छो प्रोमोट करणु खपे त जेका असां वटि रीतूं ऐं रस्मूं जेके ज़माने में मरवज आहिनि त हिकु औरत जी ॿुधणी न आहे। यानी उहा छा थी चाहे, उनखे जेके हक़ ॾिना विया आहिनि, उनखे पंहिंजी पसंदि जो हक़ु ॾिनो वियो आहे। उन हक़नि जी लताड़ करे जॾहिं तव्हां उन सां ज़ुल्म करियो था त इहो सिस्टम जेको आहे, इहो निज़ाम आख़िर ख़तमु कीअं थींदो। इहे अहिड़ा क़दम खणण मां हिस्ट्री जेका आहे उहा सबक़ु ॾींदी आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांखे जेको आहे अॼु ताईं असां उन्हनि मां सबक़ु पिरायो न आहे। अॼु बि उहा ई सूरत हाल आहे। अॼु बि तव्हां ॾिसो था त जेके आहिनि वालदेन उहे छोकिरियुनि जी ॿुधनि कोन था पिया, ऐं ईअं जेको आहे रिश्ता थियनि था। बहरहाल इनखे वरी पोइ काॾे वरी ॿियो वार हलियो वेंदो। हिकु त पर्सपेक्टिव इहो, मां हुजां त मां इहो जवाबु ॾियां। ॿिया बि खोड़ आहिनि। जेकॾहिं मां चवां त हिते जेको आहे पंहिंजी जेको आहे रस्म रिवाज खे निभाइणो हुओसि। सोहिणी खे जेको आहे उहो मुड़ुस जी इज़त रखणी हुई। उहा उन जी निकाह में अची चुकी हुई, शादी थी चुकी हुई। पोइ ऐं मुहबत इहा त न आहे त करे तव्हां वञी करे कंहिंसां मिलो, तव्हां उनजे साम्हूं मिलो। मुहबत में त इंसानु जेको आहे पंहिंजे महबूब खे हर वक़्तु पाण वटि सम्झंदो आहे, पंहिंजो पाण सां गॾु भाईंदो आहे। हर दिलि जी धड़कन में इहो महसूसु थींदो आहे त हू मूंसां गॾु आहे। ऐं इहा ई मुहबत जॾहिं अलाह सां थी वेंदी आहे त अलाह असांखे महसूसु थींदो आहे त ख़ुदा असांखे असांजे वेझो आहे, असां वटि आहे। त इहा ई मुहबत जो जेको आहे इज़हार सोहिणी खे करणु घुरिजे हा। ऐं इहा अहिड़ी मुहबत जेका माना मादी जेका आहे दुनिया, जेका ज़ाहिरी दुनिया आहे, उनखां मथां ई आहे, उनखे अख़्तियार करणु घुरिजे हा। हिकु इहो पहलू तव्हां जहिड़ो बि वठी था सघो। ख़ैर हिन वीडियो खे असां हिते कंप्लीट था कयूं। बक़ाया जेके सुवालनि वरी ॿियो पार्ट में जेको उनजी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे, तव्हां उतां ॾिसी था सघो। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अगरि कंहिं सुवाल जे जवाब में का फेर फार हुजे या तव्हांखे लॻे थो त हीअ न आहे त तव्हां कमेंट में ज़रूरु मूंखे ॿुधाइजो। वीडियो ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।